जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं पायनि जो सूप, जंहिंखे असां पावनि जी रस बि चवंदा आहियूं। इहा ॾाढी टेस्टी हेल्दी हूंदी आहे। इहा हिकु रिक्वेस्टेड रेसिपी आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। पावनि जी रस ठाहिणी आहे, यानी असांखे पाया खपनि। त हिते मां 4 पाया खया आहिनि। उन्हनि खे चङी तरह धोई साफ़ कंदासीं। इन्हनि ते कुझु वार लॻल हूंदा आहिनि, त उन्हनि वारनि खे असांखे कढणो आहे। त उनखे लाइ असांखे हिनखे 5 खां 6 पाणियुनि मां चङी तरह धोइणो आहे। किथे किथे वार ॾिसो हीअं चिंबड़ियल हूंदा आहिनि, त उनखे चङी तरह साफ़ करे वठंदासीं। और 5 खां 6 पाणीअ मां धोई करे साफ़ करे रखंदासीं। हाणे ठाहींदासीं मसालो। उन जे लाइ खणंदासीं साओ मिर्च, थूम, अदरक ऐं टमाटा। इन्हनि खे पीसणो आहे। त मिर्च, थूम ऐं अदरक खे मां गॾु पीसींदमि और टमाटे खे अलॻि पीसींदसि। सभिनी जूं क्वांटिटीज़ मां लिखियूं आहिनि। हाणे खणंदासीं कुकर। उन में विझंदासीं 1 चमचो घी, 1 वॾो चमचो खयों आहे। उन में विझंदासीं थूम, अदरक और साए मिर्च जी पेस्ट जेका आहे। नंढा फ़ोटा 3, 1 वॾो फ़ोटो, अधु इंच सां हिते दालचीनी जो टुकर विझंदासीं और 2 लौंग विझंदासीं। सॼा कारा मिर्च ऐं असां जीरो बि हिन में विझी सघंदा आहियूं। इनखे असां हल्को सो भुञंदासीं कुझु सेकंडनि लाइ, जीअं थूम जो जेको कचोपन आहे सॼो निकिरी वञे। उन खां पोइ इन में विझंदासीं टमाटा। कुझु माण्हू हिते बसर बि पीसे पहिरियों विझंदा आहिनि, पर सूप जेको आहे टमाटे में वधीक सुठो लॻंदो आहे, त मां टमाटे वारी रेसिपी ॿुधाए रही आहियां। इहा ॾाढी हेल्दी बि आहे और टेस्टी बि। भुञंदासीं टमाटे खे। टमाटो भुंजंदो जेसि ताईं इन में असां विझंदासीं लूणु। लूण सां गॾु विझंदासीं असां हैड, अधु चमचो। और थोरा सा इन में मां ॻाढ़ा मिर्च विझी रही आहियां। कश्मीरी ॻाढ़ा मिर्च आहिनि। असां साओ मिर्च पहिरियों विधो आहे और इन खां पोइ असां वरी पोइ लास्ट में कारा मिर्च बि विझंदासीं। हिते थोरो सो मां कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे। मिक्स करे असां भुञंदासीं जीअं टमाटो भुंजी वञे। पाणी सुकी वेंदो, टमाटो भुंजंदो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं पावा, जंहिंखे पाया बि चइबो आहे। पाया विझण खां पोइ असां हिनखे कुझु सेकंड भुञंदासीं। उन खां पोइ हिन में विझणो आहे पाणी। 4 खां 5 गिलास हिन में पाणी विझंदासीं असां। घणी देरि न भुञंदासीं, कुझु सेकंड भुञण खां पोइ पाणी विझंदासीं। पाणी जी क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। हिते मां 4 ॼणनि जे हिसाब सां ठाहे रही आहियां। 5 गिलास पाणी विझी इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और उन खां पोइ कुकर जो ढकणु बंदि करे इनखे लॻभॻि 8 सीटियूं हणाइणियूं आहिनि, जीअं सूप चङी तरह ठही वञे। चङी तरह मिक्स कंदासीं और कुकर बंदि करे, जीअं मां ॿुधायो, 8 सीटियूं हणाइणियूं आहिनि। ॾिसो 8 सीटियुनि खां पोइ असांजो सूप बिल्कुलु तयारु आहे। केॾो न बढ़िया सूप आहे। इन में असां विझंदासीं हाणे साओ मसालो और थोरा सा हिन में विझंदासीं असां कारा मिर्च। सूप में कारा मिर्च विझण सां उन जी टेस्ट जेका आहे ॾाढी बढ़िया ईंदी आहे। उन सां गॾोगॾु सर्दी खांसी हुजे त उन में कारनि मिर्चनि वारो सूप पीअणु ॾाढो बढ़िया हूंदो आहे। त हिते असां साओ मसालो ऐं कारा मिर्च विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इहो असांजो पावनि जो सूप याने पाया सूप तयारु आहे। और हिनखे गर्मा गर्म असां सर्व कंदासीं। ॾिसो कंसिस्टेंसी। ॾाढो हेल्दी सूप तयारु आहे। सर्दी खांसी सां गॾु इहो हिकु इम्यूनिटी बूस्टर आहे, न्यूट्रिएंट्स सां भरपूर आहे और ॾाढो ताक़त वारो आहे।
इनखे गर्मा गर्म सर्व कंदासीं थोरो सो लीमो ऐं बसर सां गॾु। कुझु माण्हू इन सां गॾु पाव बि खाईंदा आहिनि, पर इहो सूप ईअं ई बढ़िया लॻंदो आहे। त ज़रूरु ठाहियो और कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे वीडियो कीअं लॻो। और मुंहिंजे चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।